जॾहिं जॾहिं जंग लॻी जॾहिं जॾहिं जंग लॻी विड़िया हुते वीर मीर वॾेरा पीर गदारी में गर्क हुया। अॼु असीं उन बहादुर अॻवान दिलेर अॻवान जी अॼु सालगिरह जो जेको ही केक जी जेकी रस्म कईसीं, यकीनन आउं सम्झां थो त अली हसन चांडे ते असां जेतिरो बि ॻाल्हायूं उहो घटि आहे। अली हसन हिकु तमामु वॾो बहादुर ॾाओ हुयो जंहिं पंहिंजे कलम जी नोक सां ताक़त सां वतन ऐं धरती ते लिखियो ऐं मज़लूम माण्हुनि जे लाइ लिखियो ऐं हू आवाज़ बणियो। ऐं अली हसन जी सियासत शागिर्दी वारे दौर खां वठी हलंदी रही। अली हसन पंहिंजे दौर में जेल बि काटियो, घोड़ा बि खाधा, तमामु पंहिंजी ज़िंदगी जे सफ़र में वॾियूं सख़्तियूं बि सचियूं, पर हुनजो महवर धरती हुई, सिंधी क़ौम हुई, जंहिंजे लाइ हू राति ॾींहुं जाखोड़ींदे एतिरे क़दुरु अली हसन जेको आहे नंढी उमिरि में ई जेको आहे हुनजा जेको आहे हिकु गुर्दो जेको फेल थी वियो, उनजे बावजूदि उनखे जेको आहे पंहिंजी भेण हिकु गुर्दो ॾिनो। उन तबियतुनि जेको आहे सॼी नंढे लाइ खां वठी करे उनजी मुसलसल तबियत बि सही न रहंदी, उनजे बावजूदि बि हू झर झंग में जेको आहे जाखोड़ींदो रहंदो हुयो। हुनजी सियासत जो महवर जेको हुई उहो कराची हुई। कराची में तमामु हेॾे वॾे दौर में जेके तकलीफ़ूं हुयूं, जॾहिं सिंधी माण्हुनि खे जेको आहे कराची जे अंदरि जेको आहे न ॾिनो वेंदो हुयो, उन दौर में बि जेको अली हसन कराची में जेको रही करे सियासत कंदो हुयो ऐं सिंधी माण्हुनि जी जेको आहे मालिकी कंदो हुयो, वाहर कंदो हुयो। सिंधी माण्हुनि खे उत्साह ॾींदो हुओ त तव्हीं कराची अचो, तव्हीं धरती जा वारिस आहियो, कराची जा वारिस आहियो, हीअ कराची अव्हां जी आहे, धारियुनि जी न आहे। उन वक़्त में बि जेको आहे अली हसन जूं तमामु अज़ीम क़ुर्बानियूं हुयूं। अली हसन जी ज़िंदगी थोरे ई अरसे में जेका हू असांखां जेको आहे जिस्मानी तौरु दूरि हलियो वियो, जॾहिं हू सियासी तौरु STP छॾे करे ऐं हिकु उन जेकी नंढड़ी जेकी तंज़ीम जोड़ी जंहिंजी उमिरि वधि खां वधि 2 साल हुई, 2 सालनि जे अंदरि SNM जो जंहिं पार्टी जो नालो सिंध नेशनल मूवमेंट हुयो, उनजो एतिरो पोरियो हुयो जो हू सॼी सिंध जे अंदरि सिंध जे झर झंग में कुंड कुड़छ में जेको आहे पॉपुलर थी वई। अली हसन पंहिंजी हुन सॼी जमात जे जेको आहे जदोजहद जेको पोरियो हुयो अली हसन जो तमामु हिकु वॾो किरदारु हुयो हुनजो, ऐं वॾी हुनजी जदोजहद हुई जो सिंध जे अंदरि हुनखे एतिरी मोट मिली जो झर जंग जे अंदरि SNM जा उन वक़्त में जेको आहे यूनिट फाल थी विया ऐं उन टाइम तंज़ीम जो एतिरो कमु जेको आहे सगारो थी वियो। अली हसन जी ज़िंदगी थोरी रही जो 2013 में असांखां जिस्मानी तौरु जेको आहे विछड़ी वियो, पर उन SNM जे जुड़ण खां पोइ असांजो जेको आहे थोरे अरसे में जेको आहे 2013 में ई मरकज़ी जनरल सेक्रेटरी कासिम चांडो जेको आहे शहीद थी वियो। रहज़ननि जे हथां जेको आहे असुल कासिम चांडे जो जेको ही गुनाह हुयो त हू धरती ऐं क़ौम जी वारसी करे पियो, उनजे करे जेको आहे हुनखे शहीद कयो वियो। उन खां पोइ अली हसन तमामु हिकु वॾी थोरे अरसे में एतिरी जाखोड़ कई जो उन ई साल में जेको आहे अली हसन वरी पाण असांखां दूरि हलियो वियो। अली हसन खे हक़ीक़त आउं सम्झां थो उन वक़्त में जॾहिं 2011 में अली हसन सां असां गॾु रहियासीं, सिंध यूनिटी फोरम जो हिकिड़ो नंढिड़ो फोरम जोड़ियोसीं। उनखां पोइ कराची प्रेस क्लब जे ते जेको आहे पार्टी जो जेको वजूद रखियो वियो, पार्टी जो झंडो ऐं पार्टी जो ओरिजिनल जेको नालो अनाउंस कयो वियो, उन टाइम बि शदादकोट खां कई करे पंहिंजे साथियुनि समेत कराची जॾहिं पहुतो त और तंज़ीम जो जेको ढांचो रखियो वियो। उनखां पोइ यकीनन जेतिरो जेको वित वसहार जेको हाल हुयो असीं पंहिंजी पार्टी लाइ जाखोड़ियोसीं। उनखां पोइ जॾहिं ही दोस्त असांखां दूरि हलिया विया जिस्मानी तौरु, 2 दोस्त असांजा अहम जेके हुया अॻुवान, उनखां पोइ जॾहिं सम्झोसीं पंहिंजा ख़्याल पंहिंजी सोच हिकु ई आहे त पोइ असीं जेका पंहिंजी पार्टी खे सिंध यूनाइटेड पार्टी में ज़िम करे ऐं असीं SNM जा जेके दोस्त हुयासीं SUP में जेको आहे ज़िम थी करे ऐं जेको आहे जदोजहद कयूं पिया। SUP जो बि उहो ई आइन मंशूर आहे, पंहिंजी धरती पंहिंजो अख़्तियार, सिंध खपे त ख़ुदि मुख़्तियार। यकीनन असीं SUP में रही करे बि अॼु बि पंहिंजी क़ौम जी, अॼु बि पंहिंजे मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजूं था। ऐं जेको हाल आहे अॼु जेको असांजो ही केक जी जेके रस्म हुई ज़िले कोरंगी तरफ़ां जेको आहे अॼु साथियुनि जेको आहे केक जी जेके रस्म कई, 58 सालगिरह आहे कामरेड जी। इन ॾींहंनि ते जेको आहे असांखे क़ौमी हीरोज़ असांजा उन्हनि खे भेटा ॾियणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे, छो जो हू पंहिंजी सॼी जमात पंहिंजी सॼी ज़िंदगी जेको वतन ऐं क़ौम लाइ जेको जाखोड़ींदे जेको आहे उहा जिस्मानी तौरु असांखां दूरि हलिया था वञनि। अॼु असां हुनखे यादि कयो आहे, असांजे मथां इहो फ़र्ज़ु आहे। सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी ऐं मुबारक आहे कामरेड अली हसन चांडे जी हिन सालगिरह जो सभिनी दोस्तनि खे। ऐं अली हसन ते जेतिरो बि ॻाल्हायूं उहो घटि आहे, हिकु वॾो ॾाहो ऐं वॾो हिकु किरदारु हुयो। वॾी महिरबानी।